नई टही जो सिबतो शाइर ऐं नाविल निगार सफ़दर अली वल्द बशीर अहमद चांडियो जंहिंजो तारुफ़ पेश कयां पियो, जंहिंजो अदबी नालो अली सफ़दर। अली सफ़दर 1 जनवरी 1983 ते ॻोठ जमाल ख़ान चांडियो तालुको कंबर ज़िलो कंबर शादात में जनम वरितो। हुन 23 जून 2026 ते कराची जे डाउ इस्पताल में कैंसर जे मूज़ी मर्ज़ सबबि वफ़ात कई। अली सफ़दर इब्तिदाई तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जमाल ख़ान चांडियो मां हासिल कई। मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल बागोदेरो कंबर ऐं इंटर गवर्नमेंट शाह लतीफ़ कॉलेज कंबर मां पास कया आहिनि। हुन 2001 खां बाक़ाइदे अदबी लिखणु शुरू कयूं। उन खां अॻु 2000 ईस्वी धारे सिंधी अदबी संगत शाख जमाल ख़ान चांडियो जे बुनियादु विझंदड़नि मां बि रहियो। ॿारनि जी हिकु अदबी ऐं समाजी तंज़ीम पिणु क़ाइमु कयाई, जंहिंसां ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं वाबस्ता रहियो। अली सफ़दर शाइरी ऐं नसुर ॿिन्ही सिन्फ़नि में नुमायां ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। संदसि छपियल किताब चांड्रोणा चमकनि गॾियल शाइरी, हवा खे निंड न आहे शाइरी जो किताब 2007 में, मधु जा रहियल रंग शाइरी 2010, माण्हू हिकु झंगल आहे नावल 2017, AY स्टूडियो नावल 2023, मिटीअ जो भुणको नावल 2026 में छपियो। इन खां अलावा बि अली सफ़दर जो केतिरो ई मवादु अणछपियल मौजूदु आहे, जंहिंखे छपाइण जी ज़रूरत आहे। अली सफ़दर निहायत सादी, ख़ामोश ऐं हसास तबियत जो इंसानु हो। महदूद वसीलनि हूंदे बि हुन अदब सां पंहिंजी वाबस्तगी क़ाइमु रखी ऐं नई सिंधी शाइरी वसीले सिंध जे अदबी हलक़नि में पंहिंजो मुनफ़रिद मक़ाम ठाहियो। अली सफ़दर जदीद सिंधी अदब जो हिकु अहम नालो आहे। संदसि शाइरी में मुहबत, इंसानियत, दर्द, उम्मीद ऐं समाजी शऊर नुमायां नज़र अचे थो। जॾहिं त संदसि नाविल ज़िंदगी जे हक़ीक़तुनि, इंसानी नफ़्सियात ऐं समाजी मसइलनि खे फ़नी महारत सां पेश कनि था। सादी पर असराइती ॿोली, मज़बूत ख़्याल ऐं हक़ीक़त निगारी संदसि लिखणियुनि खे अलॻि सुञाणप ॾियनि था। मजमूई तौरु संदसि शाइरी ऐं नाविल सिंधी अदब में हिकु अहम इज़ाफ़ो सम्झा वञनि